साल 2025 आने के बाद भी शदादकोट की हालत तब्दील न हो सकी। शहर की हालत जूं की तूं, गटर लाइनों की हालत ख़राब, उबलते गटर नाले और सफाई सुथराई सिर्फ फोटो सेशन तक महदूद। MPA, MNA, डिप्टी कमिश्नर और तालुका चेयरमैन का कोई अता पता नहीं। शदादकोट का ओवरऑल आपने सारा मेरे ख्याल में नज़ारा भी किया होगा। नज़ारा तो सैया वाले की जगह की जाती है। यहाँ तो जिस मोहल्ले में आप जाओ गंदगी का आपको डेयरी मिलेगा। UC1 यूनियन काउंसिल 1 से लेकर वार्ड से 14 नंबर वार्ड तक सारे वार्डों के यहाँ सब मोहल्ले में ऐसे ही गंदगी है। जहाँ तक हमारे मेन चौराहे का आपने बात की, कोटमोड़ चौक से लेकर इंदू माला हो, शेख माला हो, कंबो महल्ले के बरादरी का महल्ला हो, और हमारे ख़ास करके हमारे शदादकोट का कच्ची आबादी वाला एरिया जो है और सिंगल सेक्शन खारानी वाले वाले, यहाँ तो इतने गंदगी, इतना बदबू, इतने ओवरफॉल नालियाँ भरी पड़ी हैं। मेरी समझ में आज तक कुछ नहीं आ रहा कि इस चेयरमैन के आने के बाद ये हमारे शहर शदादकोट से क्या हो रहा है। 13-14 सालन खां असां भुगतियूं था पिया वेठा। हाणे ही जेको नालो आहे, मेन नालो आहे, इहो सॼो कम्पलीटली बंदि थी वियो आहे। पोइ थिए ईअं थो त इहो जेको पाणी आहे, पाणी नालो कढी नथो सघे, पोइ पाणी बैक थो थिए, पोइ इहो घरनि में थो पाणी पए, मॉलनि में थो पाणी पए। ही पासे में नेशनल बैंक आहे। पहिरीं 2 तारीख़ जॾहिं थिए थी, तव्हां दहशत ॾिसो न माण्हुनि सां जेको थिए थो। इहो नालो जेको आहे सॼो रोड ते पियो थो वहे। इहो असां इंतिज़ामिया खां वधि में इहो मुतालबो कंदासीं त यार ख़ुदा रा ही परते जेको असां शमनारी जेका गैरेज आहे हिते तक़रीबन 150-200 मीटर मसे, त हिन जी छित पटे करे हिन खे तव्हां ओपन नालो करे छॾियोसीं। पाणी बासानी सां हलियो वञे। जंहिंमहिल बरसातूं थियनि थियूं ओॾीमहिल त ईअं थो थिए त 8-10 ॾींहं पाणी बीहजी थो वञे। ऐं मां शहरी जेके आहिनि उन्हनि खे बि इहो चवंदुमि त बाबा वधि में तव्हां हिकिड़ो कमु कजो, पंहिंजे तरफ़ां जेको थी सघे तव्हां पंहिंजे मोहल्ले वारा सभु गॾिजी करे पंहिंजी कोशिशि त तव्हां जेको थोरो थको कमु आहे तव्हां उहो पाण करायो। छो जो इंतिज़ामिया में असां हिन महिल नथा ॾिसूं कोई बि जेको आहे त कोई कमु करे सघंदा या कुझु असांजी भलाई लाइ करे सघंदा। जबकि शहरी शहर में बढ़ते हुए गंदगी के बायस इस वक्त मुख्तलिफ बीमारियों में मुब्तला होकर तड़प रहे हैं, मगर जिम्मेदारान आगे बढ़कर अपनी जिम्मेदारी कबूल करने को तैयार नहीं है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV, शदादकोट।